सिंध जे सान्हा वनन सामुंडी ॿेट डंगी ऐं भंडार ते नओं शहर ॾियण वारे वफ़ाक़ी हुकूमत जे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे ज़ुल्फ़िकार तुनियो। जी ज़ुल्फ़िकार, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल सिंध जे सान्हा वंदन जिन में सिंध जा कौमपरस इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि जा अॻुवान ऐं सिविल सोसाइटी उन्हनि सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ जो जेको कब्ज़ो आहे उनखे रद्द कंदे ऐं वफ़ाक़ खे जेको अहिड़ो फ़ैसिलो आहे उहो फौरी तौर वापसि वठण जो वफ़ाक़ खां मुतालबो कयो आहे ऐं ॿी सूरत में हिकिड़ी मुनज़िम अवामी जदोजहद शुरू करण जो ऐलान कयो आहे। हीउ जेको आहे पाकिस्तान फिशर फोक फोरम ऐं ह्यूमन राइट्स तोड़े पायलर तरफ़ां सिंध जे ॿेटनि डंगी ऐं भंडार ते कब्ज़े जे ख़िलाफ़ कराची जे मक़ामी होटल में सेमिनार कोठायो वियो। इन सेमिनार में सिंध यूनाइटेड पार्टी जो जेको सरबराह आहे सैयद जलाल महमूद शाह, फिशर फोरम जो जेको चेयरमैन आहे मोहम्मद अली शाह ऐं ह्यूमन राइट्स कमीशन जो AR रहमान, करामत अली खान, ज़ुल्फ़िकार शाह नाले वारो जेको मुहक़क़ आहे, गुल हसन कलमती, अब्दुल ख़ालिक जूने जो, इलाही बख़्श बिकक, वसंत थरी ऐं ॿिया जेके आहिनि उहे शरीक थिया। सेमिनार में कराची जे ॿेटनि ते तरक़ी जे नाले ते शहर तामीर करण जो जेको मनसूबो ऐं आइलैंड डेवलपमेंट अथॉरिटी जो जेको ऑर्डिनेंस जारी कयो वियो आहे, अहिड़े ऑर्डिनेंस खे अक्सरत राय सां रद्द करण जो जेको ठहराव आहे उहो पास कयो वियो। सेमिनार में सिंध जे ॿेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ भरपूर अवामी जदोजहद करण खां सवाइ आइनी ऐं क़ानूनी जंग वेहण जो बि फ़ैसिलो कयो वियो। हिन सेमिनार में फिशर फोरम जेको चेयरमैन आहे मोहम्मद अली शाह, उनजी सरबराही में हिकु कमेटी क़ाइमु कई वई जेका जदोजहद जा जेके तरीक़ा आहिनि ऐं जदोजहद जे तरीक़ेकार ऐं उनजी जेका तारीख़ आहे उनजो बाद में प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए ऐलान कंदी। कमेटी सिंध असेंबली जे जेके मेंबर आहिनि उन मेंबरनि सां बि मुलाक़ातूं कंदा कमेटी जा अॻुवान ऐं उन्हनि खे सिंध असेंबली जे मेंबरनि खे सिंध जे ॿेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ सिंध असेंबली में ठहराव आणण लाइ आमादा कंदा ऐं दबाव विझंदा। मुक़ररनि जो चवणु हो त सिंध जा जेके ॿेट आहिनि उहे सिंध जी मिल्कियत आहिनि, उन्हनि ते वफ़ाक़ जो जेको कब्ज़ो आहे उहो गैर क़ानूनी ऐं गैर आइनी आहे। हिननि जो चवणु हो त ॿेटनि जे ते तरक़ी जे नाले ते कब्ज़ो कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। जी ज़ुल्फ़िकार, जी महिरबानी।